अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सलावत खातिमुल नबीन व सय्यदुल मुरसलीन बिन कासिम मोहम्मद वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बुलंद आवाज़ से सलावत। नाराए तकबीर। करीम अल्लाह जो नारो बुलंद आवाज़ से नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, हुसैनियत, यजीदियत, खानदान ज़हरा ते सब गॾिजी सलावत। अल्लाह अल बैत अमा सभिनी जो इन अज़ीम इबादत में अचण कबूल फरमाए। बानियाने मजालिस जो विछायल तॾो नंगर न्याज़ असांजी ड्यूटी करीम अल्लाह चोॾहं जो सदको कबूल फरमाए। जिन जूं दुआऊं तव्हां जूं दुआऊं सभिनी जूं दुआऊं मुंहिंजे ज़िम्मे आहिनि। करीम अल्लाह बीमारे करबला जो सदको कबूल फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते हिकु ऊचे आवाज़ सां सलावत। पोएं दफ़े भी मां मजलिस पढ़ी, उन में इहो जुमिलो चयो, मजलिस में अचण ऐं वेहण जा ॿ फ़ाइदा आहिनि। चिप करे वेहंदव त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, जे थोरो मूंसां तावन कंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। हे कोई ज़ाकिरी जुमिलो न आहे, न मुंहिंजो जुमिलो आहे। सरकार सादिक जो फरमान आहे, मजलिस में अचण ऐं वेहण मां ॿ वॾा फ़ाइदा इहे आहिनि। जेको बि बंदो मुंहिंजे ॾाॾे जी मजलिस में जेको टाइम वेहंदो आहे, इहो टाइम ज़िंदगीअ खां वधीक मिलंदो अथसि। ऐं ॿियो सरकार जन फरमायो, वॾे में वॾो इहो फ़ाइदो आहे त जेको बि बंदो मुंहिंजे ॾाॾे जी मजलिस में ख़ुशि थींदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, हथ बुलंद करे दाद ॾींदो आहे। सरकार जन फरमाईंदा, जॾहिं उहो बंदो क़ब्र में वेंदो ऐं क़ब्र जी जेका तमामु इहे हालात हूंदी, दहशत हूंदी, पोइ उन बंदे खां जॾहिं सवाल थींदा, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो इमाम कहिड़ो आहे, उहो सवालनि जा जवाब न ॾेई सघंदो। ऐं जेको बंदो मजलिस में ॻाल्हाईंदड़ हूंदो, उन बंदे जी जॻह ते या मुंहिंजो ॾाॾो अली ॻाल्हाईंदो या असां 14 ॻाल्हाईंदासीं। मां उन ॾींहुं जेका मजलिस पढ़ी, उन में सरकार हुसैन जी शहादत पढ़ी। अॼु दिलि चए थी मां सरकार हुसैन जी फज़ीलत पढ़ां। राज़ी वेठा आहे? हुसैन दीन जो चिराग, चिराग चइबो छा खे? चिराग उनखे चइबो आहे जेका शइ रोशनी ॾींदी आहे, यानी ॾीओ। ऐं ॾीए मां या रोशनीअ मां छा ज़ाहिर थींदो आहे? ॾीए ऐं रोशनीअ मां सुञाणप मिलंदी आहे। मां वेठो आहियां, ही सुञाणप आहे, रोशनी आहे जो तव्हां सुञाणो था त ज़ाकिर जब्बार छा पढ़े थो, या मां ॾिसां थो हे बंदा अॻियां वेठा आहिनि। कायनात जो नबी फरमाइनि था, हुसैन दीन जो चिराग आहे। तंहिंजी माना ज़ाहिर थी वियो त दीन जे सुञाणप जो नालो हुसैन आहे।
जॾहिं हिन दुनिया में आया त अल्लाह इन हुसैन जे सदके हिक अर्श जे मुजरम खे बख्शियो। जंहिं मुजरम जो नालो हो फितरस। थकजी तव्हां ॿुधंदव, थकियल असां आहियूं, थोरो दावन कंदव, दाद ॾींदव, मुंहिंजी दिलि अञा वधीक पढ़ण लाइ चवंदी। महिरबानी। फितरस सज़ा मिलियसि, चए थो मुंहिंजा अल्लाह बख़्शिश मिले। आवाज़ कुदरत आयो फितरस, अॼु फर्श ते अर्श जो वकील आयो आहे। हुसैन सां न, उन झूले सां वञी मिस थी जंहिंमें हुसैन सुतल आहे। तव्हां पोयनि बंदनि जे चुप जो कसम आहे, फितरस आयो उन झूले सां मिस थियो, सज़ा माफ़ थी वियसि। दुनिया जो दस्तूर हूंदो आहे, जेको जिते जुर्म कंदो आहे उनखे सज़ा बि उते मिलंदी आहे त माफ़ी बि उतां ई मिलंदी अथसि। हीअं आहे न मुंहिंजा कंहिं जुर्म कयो पाकिस्तान में त उनखे सज़ा बि पाकिस्तान जी अदालत ॾींदी त माफ़ बि पाकिस्तान जी अदालत कंदी। कोई जुर्म कंदो हिंदुस्तान में, उनखे सज़ा बि हिंदुस्तान जी अदालत ॾींदी ऐं बख़्शींदी बि उहा ई अदालत। कोई जुर्म कंदो अमेरिका में, उनखे सज़ा बि उते मिलंदी, बख़्शिश बि उतां ई मिलंदी। कोई जुर्म कंदो अरब मुमालिक में, उनखे माफ़ी बि उते मिलंदी, सज़ा बि उते मिलंदी। मौला जे मिंबर जो कसम आहे, जंहिं हिन जुमिले ते न ॻाल्हायो मुंहिंजी दिलि ज़रूरु ॾुखंदी। जेको जिते जुर्म कंदो सज़ा बि उते मिलंदसि, माफ़ी बि उते मिलंदसि। पर ख़ुदा गवाह आहे, फितरस जुर्म अर्श ते कयो, माफ़ी फर्श ते मिलियसि। इहो तो असांजे लाइ दलील आहे। ओ दुनिया वारो, मतां कॾहिं परेशान थियो, घबरायो, हिते बि उन्हनि जी हुकूमत आहे त हिते बि उन्हनि जी हुकूमत आहे। हीअ इन्हनि जी मर्ज़ी आहे जो हुतां जा केस हिते हलाइनि, जा हितां जा केस हुते हलाइनि। हैदरी सरकार हुसैन के माफ़ी जे सदको माफ़ी मिली फितरस। ऐं जॾहिं हिन दुनिया मां वया त हिन दुनिया जे हिकिड़े मुजरम खे माफ़ी मिली। उन दुनिया जे मुजरम जो नालो आहे हुर। मुंहिंजा अल्लाह माफ़ कर, गलती आहे। आवाज़ कुदरत आयो ठीकु आहे, पर वञ दरवाज़े हुसैन ते। हाणे हुर आहे अशरफुल मखलूकात ऐं फितरस हो फ़रिश्तो। तंहिंजी माना ज़ाहिर थी वियो त मखलूक इंसान हुजे या फ़रिश्तो हुजे, मखलूक अर्श जी हुजे या फर्श जी हुजे, मखलूक मिटीअ जी पैदाश हुजे या बाहि जी पैदाश हुजे, मखलूक किथां जी बि हुजे, पर ख़ुदा जेके बख़्शण चाहींदो आहे त दरवाज़ो हुसैन जो ॾेखारींदो अथसि। हिकिड़ो पुराणो ख़तीब जुमिलो पढ़ियो, मूंखे ॾाढो वणियो। उन चयो हिकिड़ो इंडिया जो आलिम हो, बल्कि हिंदू मज़हब, उन पंहिंजे किताब में पंहिंजे बंदनि खे हिकिड़ी वसियत कई त बाबा हुसैन जी मजलिस में ज़रूरु वेंदा कयो। हुसैन जो नंगर न्याज़ भी खाओ, मजलिस में भी वञो। पोइ हिकिड़ो हिंदू मलंग उथी चए थो साईं तव्हां चओ था हुसैन जी मजलिस में वञूं, हुसैन त मुसलमाननि जो इमाम आहे। जुमिलो पढ़ां, जे पोयां वेठा आहियो जेके राज़ी आहियो, हुसैन
मुसलमाननि जो इमाम आ उनके ये जोशीले अंदाज में चए थो वेही रहो। तुझे घर में रिश्ता घणा आहिनि? चए थो मुंहिंजे घर में 3 रिश्ता आहिनि। मुंहिंजी माउ बि आहे, मुंहिंजी धीअरूं बि आहिनि, मुंहिंजियूं भेणियूं बि आहिनि, ऐं चोथों रिश्तो आहे मुंहिंजी घरवारी। चए थो जेको अमल तूं पंहिंजे घरवारीअ जे अॻियां कंदे उहो बाक़ी रिश्तनि जे अॻियां कंदे? चए थो न। छो? चए इहा मुंहिंजी गैरत गवारा न कंदी। जेको अमल घरवारीअ जे अॻियां कयां ऐं सभिनी जे अॻियां कयां उनखे ईअं दड़को ॾेई चए थो चिप करे वेही रहो। जंहिं गैरत सेखारी आहे उनजो ई नालो हुसैन आहे। रुगो तो इहो समझो तो हुसैन मुसलमाननि जो इमाम आहे या तुझी गलत सोच आहे? एक सलवात पढ़ो मिलंदा हुआ। हुसैन रुगो मुसलमाननि जो इमाम नाहे, हुसैन हर उन जो इमाम आहे जंहिं वटि गैरत आहे। जॾहिं अल्लाह जनाबे आदम खे जन्नत मां ॿाहिरि कढियो, मां हिन जे करे आराम सां थो पढ़ां त मूंखे ख़बर आहे त हिते कुझु नंढड़ा बच्चा बि आहिनि जीअं तव्हांखे उन्हनि खे मां दर्स ॾेई सघां। तव्हां सभु मूंखां इल्म अक़ल में वधीक आहियो, पर ख़ासि तौर ते मां नंढनि बच्चनि खे दर्स ॾियण जे लाइ तॾहिं आराम सां थो चवां जीअं उहे बि सम्झी सघनि मुंहिंजूं ॻाल्हियूं। जिब्राइल खे हुकुम ॾिनई, जिब्राइल इन आदम खे चओ जो इहो जन्नत वारो लिबास लाहे जन्नत में रखे। जाला छो? इहो मुझे जन्नत जे कानून जे खिलाफ जो जन्नत जो लिबास जन्नत खां ॿाहिरि वञे। बे आदम अल्लाह जो नबी हो, पहिरियों नबी हो, बेअब नबी हो, बिना पी मां जे ॼावल हुयो। ॻाल्हायो ॿोलायो मुंहिंजा। जॾहिं आदम खे जन्नत खां ॿाहिरि कयईं के तो जन्नत जो लिबास लाहे जन्नत में रख जो मुझे कानून जे खिलाफ। ये दरख्तन जा पत्ता पटे जिस्म ढके जमीन ते आयो। कुछ वक्त गुजरियो पर काफी अरसो गुजरियो। वक्त गुजरंदो वियो, वक्त गुजरंदो वियो। अमा सुभाणे ईद आहे, असांजो लिबास किथे आहे? मां ॾिसां थो कहिड़ो कहिड़ो बंदो आहे जंहिंजे दिलि में हुसैन जी मोहबत आहे, उहो ज़रूरु दाद न ॾेई सघे, दुआ ज़रूरु ॾींदो। हिन इलाइक़े वारो जॾहिं ॿिन्ही शहज़ादनि चयो न मां असांजो लिबास काथे आहे, साईं ईअं आराम सां तसलीअ सां उन्हनि खे जवाबु ॾेई चए थी तव्हांजो लिबास दर्ज़ीअ वटि आहे, तव्हांजो लिबास दर्ज़ीअ वटि आहे। खुदा जो आवाज़ आयो, जिब्राइल ई मालिक, जिब्राइल जल्दी कर, अॼु दुनिया जा सभु कम छॾ। मालिक कयां छा? ये दुनिया जा सभु कम छॾे अॼु फ़क़ति हिकु कम कर, जन्नत जे कंहिं बि आला जगह ते वेही हसन ऐं हुसैन जो दर्ज़ी बणिजी जोड़ा तैयार कर। हाणे जोड़ा तैयार थिया, मुझे फज़ाइल जो आखिरी जुमलो जे अञा बि दाद न ॾिनो आहे, हीअ उनजी क़िस्मत आहे ऐं उहो ॼाणे त ज़रा ॼाणे। जोड़ा तैयार थिया, जिब्राइल खयां, ये जोड़ा जिब्राइल जे हथ में, जन्नत खां थोरो ॿाहिरि अची चए थो करीमला खणी वञा। खुदा जो आवाज़ आयो, हा जिब्राइल खणी वञ, मौला जे सदके ॾिसो माॾे, करीमला खणी वञा, जिब्राइल खणी वञ। जिब्राइल रुकी चए थो मुंहिंजा अला कुझु टाइम पहिरियों जी हिकु कहाणी यादि आई आहे, जॾहिं नबी जन्नत खां ॿाहिरि पियो वञे, तुंहिंजो हुकुम जन्नत जो लिबास लाहे जन्नत में रख रहा है, जो मुझे जन्नत जे कानून जे खिलाफ आहे। मुंहिंजा अला जॾहिं नबीअ खां लिबास लाराए तो जन्नत में रखियो आहे, अॼु जन्नत जो लिबास ते तो फर्श ते खणी वञ। आवाज़ कुदरत आयो, जिब्राइल तोखे इहा ख़बर न आहे, आदम मुझे जन्नत जो हुयो महिमान।
हे मेहमान नाहिन हे सरदार आहिनि वो सरदारनि जी मर्ज़ी आहे कि सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां जो त जेका भी शाम खां ईंदी आहे उहा भाव खे रोअण ईंदी आहे हे जुमलो अक्सर मजलिसन में मुझे उस्ताद मरहूम सैयद गदा हुसैन शाह साहब पढ़ंदा हा त जिते भी मजलिस थींदी आहे न ॿियो कोई वञे न वञे टे बीबियूं ज़रूर वेंदियूं आहिनि हिकु उहा बीबी वेंदी आहे जंहिंजो ज़ख़्मी पासे ते हथ हूंदो आहे ॿी उहा बीबी ईंदी आहे जेका शाम जी मुसाफ़िर हूंदी आहे रोइण वारो टी उहा बीबी ईंदी आहे जंहिंजी उमिरि थोरी ॾुख खणा तू रोईंदो आहे न ईअं बुआ जे अॻियां नंढड़ा हथ ॿधी चवंदी आहे बुआ ही केरनि जेकी एॾो कूकू करे ठारो आहे साइण ज़ैनब सकीना खे हाव सां लाहे चवंदी आहे तुंहिंजे बाबे जा आज़ादार रोई चवंदी आहे बुआ जे हे करबला में हुजनि हा त शिमर मूंखे तमाचा न हणे आहे मरहबा मरहबा तैयारी कर जेतिरो दिल चवंदई ओतिरो रोई सघंदे आगा नसीम अब्बास साहब जिन हे जुमलो पढ़ियो त जिते भी मजलिस थींदी आहे न साइण ज़हरा रात जो हर अज़ादार जी लिस्ट बनाईंदी आहे हे बंदो रोईंदो हुओ आहे जंहिंजो साइण ज़हरा लिस्ट में नालो लिखंदी आहे रस जी ॻाल्हि न हूंदी आहे शबीर जे क़त्ल खां बाद शिमर हिकु ऐलान कयो कि तो ॿियनि बीबियुनि जूं चादरूं तव्हां लाहियो ज़ैनब जी चादर मां लाहींदुसि हाय हाय जेॾी महिल चयईं न अली जे धीउ ज़ैनब जी चादर मां लाहियां रोइण वारो ओॾे आई आहे जिते गाज़ीअ जी लाश आई ज़मीन ते वेही हथ ॿधी चए थी अब्बास मसलो पुछण आई आहे ज़ैनब चादर पाण लाहे ॾे जा शिमर नेज़े सां लाहे हे आगा साहब जिन जुमलो पढ़ंदा अली जी दी वॾी कोशिश कई आहे जीअं चादर बचाया ख़ुदा गवाह आहे शिमर कोशिश कई आहे चादर लाहियां इहे शिमर जॾहिं ताज़ियानूं वयूं साइण जे हथ ते इहे हेठि मुंहुं करे चए थी हया कर मां वॾी परदादार सदको सदको मौला तोखे बेग में न रोआरे सवाइ मज़लूम सैयदनि जे रोइण वारो अली जे धीअनि जूं चादरूं लथियूं मुझे दिल चए थी बस ये रसियूं पाए सादात जो काफ़िलो रवानो थियो हिकु वादी ॾे आया चवनि था अॼु राति हिते काफ़िलो टिकायूं था सुभाणे सफ़र कंदासीं पुछा था कनि हिन वादी जो कोई अमीन आहे जंहिं वटि असां ही काफ़िलो टिकायूं चवनि था हा हिन वादी जो हिकु अमीन आहे जंहिंजो नालो आहे उज़ैर रोइण वारो ईअं चवनि था उज़ैर खे घुरायो उज़ैर आयो उज़ैर ही काफ़िलो तूं घर में टिकाए सुभाणे असां सफ़र कंदासीं ऐं इनाम वठी ॾींदासीं जे न टिकाईंदे ज़ुल्म कंदासीं ख़ुदा गवाह आहे उज़ैर चए थो इहो काफ़िलो मां पहिरियों ॾिसां जेॾी महिल चयईं न मां ॾिसां ईअं हिकु रसीअ मां आवाज़ आयो गाज़ी अॼु हुजे गाज़ी हिननि खे ख़बर पवे आहे त हिन काफ़िले जो मक़ाम छा आहे रोइण वारो ही उज़ैर ॾिसंदो आयो उज़ैर सां गॾु 4 सालनि जी धीउ आहे जेका बाबे जे क़रीब आई आहे नंढड़ा हथ ॿधी चए थी बाबा ही कंहिंजो काफ़िलो आहे धीअ बाग़िन जो काफ़िलो आहे बाबा बाग़ी सदको कंहिंखे आहे धीअ बाग़ी उनखे सदको आहे जेको बादशाह जी बग़ावत करे तुंहिंजे रोअण जे दाव जो जुमिलो आहे जेको न रोई सघे उहो ज़हरा खां हिन जुमिले ते माफ़ी घुरे ख़ुदा गवाह आहे बाबा बाग़ी सदको कंहिंखे आहे धीअ बाग़ी उनखे चइबो आहे जेको बादशाह जी बग़ावत करे रोइण वारो उमिरि 4 साल पर अकुल वॾो हुओ हीअ नंढड़ा हथ ॿधी चए थी बाबा हिकु मिंट मूंसां गॾु अचे रोइण वारो ईअं उन साग जे हेठों वठी आयसि जंहिंजे गले मां ताज़ो खीर पियो हले हीअ नंढड़ा हथ ॿधी चए थी बाबा ॾिस हिन बि बग़ावत कई हूंदी मरहबा 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 मौला तोखे बेगम में न रोआरे मौला तोखे बेगम में न रोआरे मां ॾिसां थो हर अख वसी पई आहे ख़ुदा गवाह बाबा ॾिस हिन बि बग़ावत कई हूंदी बाबा हिन त अञा माउ खे माउ बि न सॼियो हूंदो न रोइण वारो उज़ैर ॾिसंदो आयो
आखिर में उज़ैर जी नज़र पया सरे शबीर पे जेका सुणी कुरान जी तिलावत पियो करे 5 मिनट उज़ैर हुआ तिलावत ॿुधी आहे 5 मिनटनि खां बाद पंहिंजो पाण खे ॾिसी जे तो उज़ैर तुंहिंजी घरवारी सॼो ॾींहुं तारीफ़ कंदी आहे न पंहिंजे मुर्शिद हुसैन जे क़ुरान जी अॼु जे हिन बाग़ीअ जो क़ुरान ॿुधे मता हुसैन विसरी वञे रोइण वारो ये लफ़्ज़ चई ख़त्म मस कई ये अब्बास जे सरपरवास कयो आहे उज़ैर जे मथां अची जे तो उज़ैर सभु बाग़ी चवनि तूं न चएसि सदको उज़ैर मता गुनहगार थे रोइण वारो उज़ैर रोईंदो रोईंदो घर आयो जे तो घर वञा घरवारी सां सलाह कया जॾहिं घर आयो न ॾिठई घरवारी लाल चादरूं थी विछाए कमरा थी साफ़ करे पंहिंजो पाण खे ॾिसी चए थी हिते मुंहिंजो मुर्शिद हुसैन वेहंदो रोइण वारो ये ॿी चादर विछाए चए थी हिते मुंहिंजे मुर्शिद जो सोणो पुटु अकबर वेहंदो हिते मुंहिंजे मुर्शिद जे सोणे पुट अकबर जी वनी वेहंदी मां चवंदो आहियां तकबीरनि जा आवाज़ आया हूंदा शीरीन चादरूं न विछाए अकबर जी जंहिंजे कुर्सी वई थी सदको सदको रोइण वारो ये शोर खे जो रोईंदो ॾिठई न कम मां हथ छॾाए ॾींदी आदो आई आहे हथ ॿधी चए थी उज़ैर छो रोईंदो आहियो शीरीन अजीब क़िस्म जा कैदी आहिनि जेकी अॼु राति असांजे घर टिकंदा शीरीन इजाज़त दे त इहो काफ़िलो वठी मां घर में टिकायां शीरीन चए थी तूं शोहर आहे मर्ज़नि जो मुख्तियार आहे मां इनकार नथी कयां बिला शक तूं टिकाए पर उज़ैर अॼु राति मुंहिंजे घर अली अकबर जी जंग अचणी आहे हाय 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 मां सही लफ़्ज़ दफ़ा चवां अॼु राति मुंहिंजे घर अली अकबर जी जंग अचणी आहे ईअं उज़ैर मातम करे चए थो कई दफ़ी जो तुंहिंजे घर अकबर जी जंग थी अचे रोइण वारो ये रोई चए थी अॼु टी रात मां सुम्हंदी आहियां न अख सां मस लॻंदी आहे कारे बुरके सां हिकु बीबी ईंदी आहे जेका जाॻाए चवंदी आहे शीरीन जाग हुसैन अकबर जी जंग वरतियूं थो अचई रोइण वारो शीरीन खे कहिड़ी ख़बर त अकबर जी जंग हीअं आई आहे मरहबा 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 ये तो दुखी सुखी रात निभी वेंदी इजाज़त दे मां काफ़िलो वठी घर में टिकायां खुदा गवाह ते तो बिला शक ही काफ़िलो मुझे घर हले जॾहिं पर्दादारनि खे वठी सिर खणी उज़ैर 5 जा 7 क़दम अॻिते वधियो न पोयां सॾु थियो उज़ैर ओ भाउ उज़ैर रोइण वारो उज़ैर जो पोइ ते दीद कई ॾिठई कैदी आहे जंहिंखे नवमण ज़ंजीर पातल अखियुनि मां पाणी न इहा खून थो हले उज़ैर करीब अची चए थो कैदी सुञाणे थो इमाम थधो साह भरे चए थो मां सुञाणाई थो शल तूं सुञाण चए थो कीअं सॼी चए थो मिनत थो कयां जॾहिं ही काफ़िलो तुंहिंजे घर वञे तूं घर न वञ मूसा गद वदा पर्दादार थी रोइण वारो ये मातम करे दे तो मां पर्दादारन जो मुरीद मां घर न वेंदुसि खुदा गवाह वा हिक पासे सिर सजाद बानी जे दरवाजे ते अधरात गुजरी वई शीरीन जी 3 सालन जी धी ये मां जे करीब अची के थी अमा पूरी रात ऐसा न ॻाल्हायो अमा हाणे के सा ॻाल्हाइण ॾियण दे तुंहिंजी मर्ज़ी आ अमा हाणे एतिरी इजाज़त दे हुअ जेका मुंहिंजे सन जी कैदियाणी आ धीअ इन सां छा ॻाल्हाईंदी अमा मां ॾिसां थी ॿियूं सभु कैदियूं सुठियूं थियूं आहिनि इन नंढड़ी कैद खे आराम नथो अचे अमा बार बार पंहिंजी जॻह तां उथे थी अमा हिन साग जे हेठां वठी हीअ नंढड़ा हथ ॿधी चए थी चाचा मूंखे माफ़ कजां चाचा न मोकिलिया न मां लख दफ़ा चवां साईं मां लख दफ़ा चवां हिन साग जे हेठां वठी हीअ नंढड़ा हथ ॿधी चए थी चाचा मूंखे माफ़ कजां चाचा न मोकिलिया न बाज़ू कपंजनी चाचा न शाम जी राहुल में रुलऊं
मरहबा मरहबा बोला तो के बेगम में नरो वारे सवाई मजलूम सैयदन जी रोण वारो ये शीरीन के धी तू वे मां पुशास्ती अली जे धी जे करीब आईया ये जंजीर हलाए के धी वडी के दिल तू साण के धी हा वडी के दिल मां के दिल केर माराए आईया साण थदो सा भरे के धी शीरीन को हिको जे त दसया शीरीन मुझा नव भाइर कुसी विया मुझा भाटिया भाणेजा मुझा हिक ॾींहं में 72 मार दी विया मूंखे कंहिं बि पंहिंजे जी लाश ते रोअण न ॾिनो आहे खुदा गवाह शीरीन सदो सा भरे के दी है मुझो घर तो मुझे घर में अज जी भर के रो मां जाना जा हाक में शाम जाने सदको मोमिना अली जी उठिया अकेली ने उठिया जेठी कुलसूम लेला रुबाब जो तकद जी रो अली जी पैरियों में करे जेठी है वो गरीब हुसैन जो नालो आयो शीरीन ये आई जी लाईअ ते पानी ईंदो जेठी इहो नालो न खणिया इहो नालो मुझे मुर्शिद जो आ कोई बियो नालो खणी रो शीरीन बियो में कयो है वो अली अकबर जा बाबा शीरीन ये दी सोने घोट जी मुझे गल जड़िया इहो भी नालो न खणिया अली जी क्यों में कयो है वो सकीना जा बाबा रोए वारो शीरीन करीब आईया पैरन ते हथ रखी ये थी गई क्यों रोवन तू न रोया या तारीफ कराए जारी है नाला खड़ी न रोया 5 मिनट गुजरिया ना अली जी दी खामोश दिया शीरीन के थी आखिरी में करे इजाजत थी जाए देखो अयाना नु